आमनू सल्लु अलैहि वसल्लमु तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल कदर बिरादर अजीज मौलाना शमसुद्दीन भेरी साहब, बिरादर मुकर्रम कारी किफायतुल्लाह साहब, बिरादर अजीज मौलाना मोहम्मद सलाम मलिक साहब, इससे इश्ते मौजूद ओहदेदारान, जिम्मेदारान, उलमाए इकराम, पिंडाल में मौजूद केसर खान गुजरानी जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, माहिन गोठ जे नौजवानन यूनिट ऐं तालके जे उहदेदारन के अज जे हिन सालाना अज़ीमुश्शान प्रोग्राम जे इनेकाद ते दिल जे गहराइन सां मुबारकबाद पेश करियां थो। धणीअ दर दुआ करियां थो त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी अॼु जी हिन हाज़िरी के पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूलियत सां सरफराज़ फरमाए। सची ॻाल्हि इहा आहे त मूंखे अॼु ख़ुशी महसूस थी आहे त मुंहिंजे दोस्तनि पंहिंजा जाइज़ मसला मुंहिंजे साम्हूं रखिया आहिनि। मुंहिंजो कारकुन मूंसां बि न ॻाल्हाईंदो त कंहिंसां ॻाल्हाईंदो। मुंहिंजा भाइर पंहिंजा मसला मूंखे बि न ॿुधाईंदा त वॾेरनि बहुतारनि खाननि नवाबनि खे ॿुधाईंदा। ऐं जंहिं जुर्रत सां उन्हनि पंहिंजा मामलात मुंहिंजे साम्हूं रखिया आहिनि, यकीनन उन्हनि जे जज़्बात जो दिल सां क़दर करियां थो। लेकिन हर मसले रखण जो महल भी मौक़ो भी हूंदो ऐं उन जो हिकिड़ो तरीक़ेकार भी हूंदो। जेकॾहिं महल ऐं मौक़े खे साम्हूं रखण खां सवा असां का गुफ़्तगू कंदासीं त उहा बेसूद रहंदी। हर मामले जे लाइ महल ऐं मौक़े जो इंतखाब ऐं गुफ़्तगू जे अंदाज़ जो इंतखाब ज़रूरी हूंदो। मुंहिंजे भाउ मसलो त पंहिंजो रखियो, लेकिन उन जो अंदाज़ इहो लॻे ईअं तव्हांखे लॻे ईअं पियो त ॼण विढ़े थो। विढ़े न पियो, पंहिंजो दर्द रखे पियो मुंहिंजे दिलि जे साम्हूं। ऐं यकीनन बारिशुनि जे करे, सैलाब जे करे सूबे सिंध में जेका तबाही आई, मां पंहिंजे पूरी जिंदगी में अहिड़ी तबाही न ॾिठी, न ॿुधी, न पढ़ी। मां शाम में खंडरात जा खंडरात ॾिठा, दमिश्क खां वठी करे 50 किलोमीटर ताईं ॻोठनि जा ॻोठ तबाह ॾिठा। मां तारीख़ जे मुख़्तलिफ़ औराक़ में दुनिया में मुख़्तलिफ़ थींदड़ तबाहियुनि जा मंज़रनामा पढ़िया, लेकिन मां सच थो चवां, हिननि बारिशुनि ऐं सैलाबनि जे करे जेका तबाही मां सिंध में ॾिठी, अहिड़ी तबाही मां काथे बि न ॾिठी। ऐं मां पंहिंजा 6 महीननि जा जलसा, जुलूस, मुज़ाहिरा, धरना, प्रोग्राम कैंसिल कया ऐं झोली फैलायम। हिकिड़ो रुपयो मुंहिंजी जमात सां या मूंसां
सिंध जी हुकूमत या विफाक जी हुकूमत ताउन नाही कयो। हिकड़ो राशन जो कट्टो सिंध जी हुकूमत या विफाक जी हुकूमत माखे नाहे ॾिनो। हिकड़ो मच्छरदानी हिकड़ो टेंट सिंध जी हुकूमत या विफाक जी हुकूमत माखे नाहे ॾिनो। मां जिम्मेदारी सां थो ॻाल्हायां। मोबाइलियूं भरजन थियूं, मां झोलियूं फैलायूं, मां पिनियो आहियां, मां न ॾींहुं ॾिठो न मां राति ॾिठी। मुंहिंजो ड्राइवर, मुंहिंजो सेक्रेटरी, मुंहिंजा गनमैन इन ॻाल्हि जा गवाह आहिनि त राति जो 3 बजे ताईं 8 ऐं 10 फुट पाणीअ में बि मां सिंध जे मारूड़नि सां गॾु बीठो रहियो आहियां। मुंहिंजे मथे में कहिड़ो सूर हो? न मां वज़ीर आला आहियां, न मां गवर्नर हां, न मां MNA हां, न मां MP हां, न मां यूनियन काउंसिल जो चेयरमैन हां, न मां ज़िले जो चेयरमैन हां, न मां DC हां, न मां SP हां, न मां कमिश्नर हां। लेकिन मां दावा सां थो चवां, मां दावा सां थो चवां त हिननि 8 महीननि में सिंध जे मारूड़नि जो पिनी करे झोली फैलाए जेका खिदमत मुंहिंजी जमात कई आहे, सिंध जे तारीख़ में कंहिं माईअ जे पुट सिंध जे मारूड़नि जी खिदमत न कई हुजे। उन ते तव्हां मूंखे किचीअ खां न पकड़ियो, मुंहिंजी पुठी ठपियो। उन ते मुंहिंजी पुठी ठपियो। मां हिक ॾींहं में न ॾिठुमि त केरु जमीयत जो कारकुन, केरु पीपल्स पार्टी जो कारकुन, केरु PTI सां ताल्लुक थो रखे। न ॾिठुमि त केरु देवबंदी आहे, केरु बरेलवी आहे, केरु शियो ऐं मुक़ल्लिद ऐं ख़ैर मुक़ल्लिद आहे। मां न ॾिठो त केरु हिंदू आहे, केरु सिख आहे, केरु ईसाई आहे, केरु मेंगवाड़ ऐं मारवाड़ी आहे। मां ॾिठुमि सिर्फ़ इहा शइ त वाकई मुतासिर आहे त मां उन्हनि मुतासिरनि ताईं पहुची करे बिला तफ़रीक़ खिदमत कई आहे। ऐं हिकु वक़्तु मां जॾहिं मीरपुर ख़ास में पहुतुमि, मूंखे ॿुधायो वियो त ही 350-400 माण्हू जेका राशन वठण आया आहिनि इहे सभु हिंदू आहिनि। मां चयो बाक़ियुनि खे राशन ऐं 1000 रुपयो ॾिनो आहे, हिननि खे राशन ऐं 2000 रुपया ॾियो ताकि हिंदुनि खे एहसास थिए त उन्हनि जे हुकूक जी जंग बि विढ़ी रही आहे, त जमीयत उलमा इस्लाम विढ़ी रही आहे। नारे तकबीर। यकीनन ज़रूरतूं तमाम घड़ियूं आहिनि। यकीनन मां हर साथीअ ताईं नथो पहुची सघां। मुंहिंजे अंदर खे कोई खोले ॾिसे, मुंहिंजे सीने खे कोई चाक करे ॾिसे। मां रब खे गवाह बणाए थो चवां त जॾहिं मां उन्हनि अमड़नि भेनरुनि ऐं न्याणियुनि खे बुखायल ॾिठो, मासूम बच्चनि खे बुखायल ॾिठो, जॾहिं मां पंहिंजे रोडनि ते अमड़नि ऐं भेनरुनि ऐं न्याणियुनि खे रोडनि ते ॿार ॾड़ींदे ॾिठो, रब मोहम्मद जो कसम मां घर में सुकून सां न सुम्ही सघियो आहे। मूंखे यादि आहे, मूंखे इहा ॻाल्हि न ॿुधाइण घुरिजे, लेकिन मुंहिंजे हिन भाउ जे जज़्बात मूंखे मजबूर कयो आहे त मां हिन जे दिल जी तर्जुमानी कयां। इन सैलाब जे ॾींहंनि में मूंखे मुंहिंजी नंढड़ी चयो त बाबा असांखे होटल तां मुर्गी जो तिक्को खपे, चरगो खपे, असांखे KFC ऐं मैकडोनल्ड जो को बर्गर खपे। मां पंहिंजे न्याणी खे चयो त घर में जेको पकल आहे उहो खाओ। इन बर्गर ऐं इन KFC ऐं इन मुर्गीअ जे पीस जा पैसा बि उन्हनि मारूड़नि ताईं पहुचायो जेका रोडनि ते वेठल आहिनि। छो जी त ज़िम्मेदारी कोन्हे चाचा, ज़िम्मेदारी त हुक्मराननि जी आहे, ज़िम्मेदारी त MNAs ऐं MPAs जी आहे, ज़िम्मेदारी त मुंतखब नुमाइंदनि जी आहे। लेकिन मां पंहिंजे वसों सिर्फ़ इन जे करे न घटायो जो मां जेकॾहिं सिंध जी दावा थो कयां, सिंध जे ग़रीबनि मिस्कीननि हारिन ऐं मज़दूरनि जे हुकूक जे जंग विढ़ण जी दावा थो कयां त पोइ मुंहिंजे मथां फर्ज़ हो त मां इन्हनि मारूड़नि जी ख़िदमत कयां। पिनियो हां, अल्लाह जो कसम ज़िंदगी जो मुश्किल कम हथ झलणा, मां हथ झले पिनियो हां, झोलियूं फैलायूं आहिनि पिनी करे। मां 40 करोड़ खां वधीक इमदाद सिंध जे मारूड़नि ताईं पहुचाई। 27,000 घरनि ताईं राशन पहुचायो।
लखन माण्हुनि ताईं नक़द रक़म पहुचाई आहे, लखन माण्हुनि ताईं मच्छरदानियूं पहुचायूं आहिनि ऐं हर शहर में हर बस्ती ऐं पहाड़ में मां पाण वियो आहियां। मुंहिंजे लाइ दुआ कयो, मूंखे अल्लाह ॾे, मां तव्हां ताईं पहुचाईंदुसि। मूंखे MNAs ऐं MPAs वांगुरु पंहिंजा बंगला न आहिनि भरणा। मूंखे हिकिड़ो मुंहिंजे बाबे खे बि बनीअ जो वैसो कोन हो, मूंखे बि बनीअ जो वैसो कोन्हे। अल्लाह मूंखे इज़त सां जीआरे थो, मुंहिंजे लाइ इहो खोड़ आहे। मां तव्हांजे दिलनि ते राज थो कयां, मुंहिंजे लाइ इहा ज़मीन खोड़ आहे जेका तव्हांजे दिलनि ते राज वारी ज़मीन आहे। लिहाज़ा मां सिंध मुंहिंजे मथां एतमाद करे, सिंध मुंहिंजे मौलवियुनि जे मथां एतमाद करे, सिंध जा माण्हू इन्हनि भौतारनि खाननि नवाबनि सरदारनि खे मुस्तरद कनि, मुंहिंजे जमात ते एतमाद कनि। मां ज़िमेदारी सां थो चवां त असां हज़रत उमर जे दौर जी याद ताज़ा कंदासीं। इंसान त इंसान, कंहिं जानवर खे बि बुख ते मरण न ॾींदासीं। लेकिन फ़ैसिलो सिंध जे आवाम खे करणो आहे, फ़ैसिलो अमड़नि बहननि न्याणियुनि खे करणो आहे त उहे सरदारनि भौतारनि ऐं खाननि ऐं नवाबनि खे कॾहिं मुस्तरद था कनि ऐं उहे मुंहिंजनि आलिमनि ते कॾहिं एतमाद था कनि। हा, हुकूमत मूंखे ॾे, पोइ तव्हां मुंहिंजी गिची पकड़ियो। हा, हुकूमत मुंहिंजे हवाले करे मां तव्हां ताईं न पहुचायां, मुंहिंजी गिची पकड़ियो। पर जेकॾहिं पिनियो, हा झोलियूं फैलायूं थम थम, पिनी पिनी सिंध जे 23 ज़िलनि जे 71 तालुकनि में लखनि माण्हुनि ताईं इमदाद पहुचाई आहे, त पोइ मुंहिंजी पुठी ठपियो। पोइ मूंखे मुबारकबाद ॾियो, पोइ मुंहिंजे लाइ दुआ कयो त अल्लाह मूंखे वधीक तौफ़ीक़ ॾे। ऐं मुंहिंजी जमात बेसरो सामानी जे आलम में जेकॾहिं 50 करोड़ रुपया बिला फर्क जे तक़सीम करे सघे थी, त हुकूमत पे अचण खां पोइ इंशाअल्लाह अरबे रुपया हिन सिंध जे आवाम ते ख़र्च करे सघे। फ़ैसिलो सिंध जे आवाम खे करणो, फ़ैसिलो सिंध जे मारवड़नि खे करणो। ऐं दोस्तनि ॻाल्हि कई, रोज़ मूंसां किफ़ायतुल्लाह ऐं मौली सलाम मलिक विढ़नि था त इलेक्शन में असां जो मोबाइल वॾेरा खणी विया, असांजा पैसा खणी विया। मां पुलिस सां बि ॻाल्हायो, मां थाणेदारनि सां बि ॻाल्हायो। हिकु ॾींहुं मौली सलाह अची वेही रहियो, मूंखे चयईं त बाबा पुलिस का कम नथो थिए, पुलिस वॾेरनि जी रखरायल आहे। हाणे हीअं कर त वॾेरनि सां ॻाल्हाए, उन्हनि खे चओ त मोबाइलूं बि मोटाए ॾियनि, पैसा बि मोटाए ॾियनि। मौली सलाह मूंखे चयो, मां चयोमांसि मौली सलाह, माना तव्हांजे 10,000 जे मोबाइल जे लाइ, तव्हांजे 50,000 रुपए जे लाइ मां वॾेरे जे साम्हूं झुकां? तव्हां ॿुधायो तंगवाणी वारो। अब उनखे फोन करण मोबाइल मोटाए ॾे माना मां हीणो थिया न, उनखे फोन करण त पैसा मोटाए ॾे माना मां वॾेरे खे इलाज कयां न। तव्हांजे 10,000 जी मोबाइल जे लाइ जेकॾहिं तव्हां चओ था त मां वॾेरे जे साम्हूं झुकां, त मां फोन करण जे लाइ तयारु आहियां। 10,000 मां वठे मौली सलाह, मां ॾींदोमांसि। 20,000 रुपया जेका निकिरी विया अथसि माखो वठे, मां ॾींदोमांसि। पर हैरत आहे मौली सलाह ते, सॼी ज़िंदगी ॿुधो त बाबे सां चवंदो रहियो रत ॾींदासीं, रत ॾींदासीं, रत। मोबाइल भैया मथो चटे वियो, मोबाइल नथो ॾेई सघे, रत ॾींदो। 10,000 नथो ॾेई सघे, रत ॾींदो। बसि करे वे, मां तुंहिंजी ॿुधी आहे, अॼु तोखे थो ॿुधायां त ख़बर पए त घणे पैसा हुआ। चओ त मां तव्हांजे हिकिड़ी मोबाइल फोन जे लाइ भौतार खे हथ ॿधां, हथ ॿधणा पवंदा, इलाज करणा पवंदा। चओ मां 20,000 जे लाइ हथ ॿधां, माण्हू मरी वेंदो आहे त बि चवंदा आहिनि अदा इंसान मुड़ुस वियो, दुआ घुरो। हे त तव्हां जमात जे लाइ, एलाए कलिमतुल्लाह जे लाइ, शहीद ख़ालिद महमूद जे उन झंडे खे बुलंद करण जे लाइ मैदान ते निकिरी करे पंहिंजा पैसा कुर्बान कयो, पंहिंजी मोबाइल कुर्बान कयो। असां त इन अज़म सां निकिता बीठा आहियूं त जेकॾहिं रत जो आख़िरी क़तरो ॾियणो पियो त रब जे धरतीअ ते रब जे निज़ाम जे लाइ बच्चा कुर्बान कंदासीं, घर ऐं ॿार कुर्बान कंदासीं, लेकिन दीन ऐं धरतीअ जे दुश्मन सां मुहारो अटकाईंदा रहंदासीं। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम। इलेक्शन में जेकॾहिं जमात जे लाइ तव्हांजी हिकु मोबाइल वई आहे, जमात जे करे बीहण जे लाइ 10,000 रुपया विया आहिनि, त परेशान न थियो, अल्लाह तव्हांखे हुन जे बदिले दहूड़ ते ॾींदो इंशाअल्लाह।
ॾहूण ते ॾींदो बाक़ी जेकॾहिं सफ़ा असुल अहिड़ी घल पई आहे त मां पंहिंजी मोबाइल ॾियण जे लाइ तयार आहियां। मां अर्ज़ कयां चाचा ॻाल्हाइण दे मूंखे मां तव्हांजी ॿिन्ही जी ॿुधी आहे चुप करे हाणे मुंहिंजी चुप करे ॿुधो। मां अर्ज़ कयां सभ खां वॾो एतिराज़ नौजवाननि खे इहो आहे ज़रदारी साहब सां इत्तेहाद कयो आहे। कॾहिं इत्तेहाद कयो आहे? कॾहिं कयो आहे? ज़रदारी साहब भी मियां शहबाज शरीफ सां इत्तेहाद कयो आहे, उन भी मियां नवाज शरीफ सां इत्तेहाद कयो आहे। असां भी मियां शहबाज शरीफ ऐं नवाज शरीफ ऐं उन जे जमात सां इत्तेहाद कयो आहे। बल्दियाती इलेक्शन में हिते तहां सां कहिड़ियूं वेधनूं कयूं वयूं, कंहिं वेधनूं कयूं? सिंध जो हुक्मरान जमात कयूं ऐं मां उन्हनि वॾेरनि भोतारनि ऐं ख़ाननि ऐं नवाबनि ऐं सरदारनि खे चवण थो चाहियां त ॿुधो, ज़ुल्म जो हिकिड़ो वक़्तु मुक़ररु आहे, ज़ुल्म ऐं जबर जा पहाड़ किरंदा। मां बार बार चयो हो ऐं लफ़्ज़ दोहरायां थो त ॿुधो वॾेरो, ॿुधो ख़ाना, ॿुधो नवाबो, ॿुधो सरदारो, जमीयत जा कारकुन निंदड़ का न आहिनि। मुंहिंजनि कारकुननि सां जेका वेधन कंदो इंशाअल्लाह हिक हिक कारकुन जो हिसाब तव्हां जमीयत जा हिस्सा ज़रूर बराबर कंदा। तव्हां चवंदा आहियो न वॾेरो, ओ भोतारो, ओ ख़ानो, ओ नवाबो, ओ सरदारो, तव्हां चवंदा आहियो न पलांद पुराणा न आहिनि थींदा। यादि रखिजो पलांद पुराणा न आहिनि थींदा। हिननि कारकुननि जे हिननि पघरनि जा तव्हां खां पलांद कंदासीं। हिननि कारकुननि जे हिन हिसाब किताब जो तव्हां सां हिसाब किताब बराबर कंदासीं इंशाअल्लाह। बाक़ी घबरायो न, हिक एफआईआर ते ठेर थी विया, हिक पर्चे ते, हिक न्यापे ते, हिक दड़के ते परेशान थी विया। असांखे त पंहिंजा सीना ॾियणा आहिनि, असांखे त पंहिंजूं जानियूं ॾियणियूं आहिनि ऐं असांखे इंशाअल्लाह मथनि सां कफन ॿधी करे मैदान ते हक़ ऐं सच जे सरबुलंदीअ जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करणु। तव्हांखे छा थियो? तंग माणी मारो तव्हांखे छा थियो? मां अहिड़ा पंजवाणी वारा त कोन ॾिठा हा जेका हिक धड़के ते भाड़ जा तरा थी वञनि, हिक एफआईआर ते भाड़ जा तरा थी वञनि। ये वडेरा, ये भोतार, ये खान, ये नवाब, ये सरदार, ये कुछ बिना हिन पानी जा बुलबुला हिन। हिक ताकत सां हिक धिके ॾियण जी ज़रूरत आहे। इंशाअल्लाह इन्हनि जो तकब्बर, इन्हनि जो ग़ुरूर मिट्टी में मिलाईंदासीं। अॼु सिंध जी सूरत हाल छा आहे? अॼु सिंध जी सूरत हाल छा आहे? अॼु अटो उन नहज ते पहुतो आहे जो हिकु ग़रीब अटो ख़रीद नथो करे सघे। अटो ग़रीब माण्हू ख़रीद नथो करे सघे। तव्हांखे ख़बर आहे त सरकारी रेट 65 रुपया किलो मुक़ररु आहे, लेकिन अॼु सरकारी रेट 65 रुपया मुक़ररु हुजण जे बावजूद अटो 150 रुपए किलो खपी रहियो आहे। छो? इन जे करे जो 1 करोड़ 20 लख बोरियूं कणक जूं सरकार ख़रीद कयूं। घणियूं 1 करोड़ 20 लख बोरी सिंध हुकूमत 1 साल में कणक जी ख़रीद कई। ऐं चाचा मां ज़िम्मेदारी सां थो ॻाल्हायां कैमराउनि जे साम्हूं, रुगो 1 करोड़ 20 लख बोरिंग ते 1 साल में एफसी, डीएफसी, डीडी खां वठी करे मिनिस्टर ताईं 45 खां 70 अरब रुपए ताईं रुगो कणक में खुर्द बुर्द कई वई आहे ऐं कणक में करप्शन कई वई आहे। जॾहिं 70 अरब रुपया सिंध जे कणक में करप्शन कई वेंदी पोइ अटो 150 रुपए महांगो न थींदो त ॿियो छा थींदो? मां सिंध जे हुक्मराननि खे अॼु जे हिन अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल तारीख़ साज़ इज्तिमा जे तवस्सुत सां पैगाम ॾियण थो चाहियां त सिंध में अटो 65 रुपया किलो कयो। जेकॾहिं अटो सस्तो न कयो वियो त जमीयत उलमा इस्लाम सिंध जे वज़ीर आला हाउस जे घेराव जो ऐलान कंदी इंशाअल्लाह। तव्हांजी जमात जो मंशूर रोटी कपड़ा ऐं मकान
तव्हां ग़रीबन खां गिर खसे छड़ियो तव्हां ग़रीबन खां अछो खसे छड़ियो लटो खसे छड़ियो तव्हां ॿुधो तव्हां समझो था त को तव्हां जे मद मुक़ाबिल न है त तव्हां अहमकन जे जन्नत में था रहो सिंध जो है ग़रीब आवाम तव्हां जे मद मुक़ाबिल है ऐं जमीयत उलमा इस्लाम इंशाअल्लाह तव्हां जे भोतारन जो मुक़ाबिलो कंदी अज हालत इहा है माण्हू बुख ते वेठा है अज हालत इहा है त ग़रीब मज़दूर माण्हू अटो ख़रीद नथो करे सके टमाटा ख़रीद नथो करे सके लेकिन वरी सागी ॻाल्हि हथ वधा वरी सागी ॻाल्हि सागो अर्ज़ त इन्हनि भौचार इन्हनि ख़ाननि इन्हनि नवाबनि इन्हनि सरदारनि खे चूंडण वारा सिंध जो अवाम वोट बि इहे था ॾियनि रड़ियूं बि इहे था ॾियनि आसमान मां जिब्राइल इज़राइल इसराफील मीकाइल इन्हनि खे वोट ॾियण न ईंदो आहे सिंध जो अवाम जिन इन्हनि खे वोट ॾिनो आहे जिन इन्हनि जी मदद कई आहे उन्हनि खे ख़ौफ़ ख़ुदा करणु घुरिजे उन्हनि खे ख़ौफ़ ख़ुदा करणु घुरिजे अॼु सिंध जो अवाम बुख जे करे मरी रहियो अॼु ॿियो त ठहियो बटालू ऐं बसर वठण बि ग़रीब जे दस्तरस खां ॿाहिरि निकिरी विया आहिनि छो इन जो जवाब केरु यकीनन सिंध जो हुक्मरान है सिंध जो हुक्मराननि जो एहतिसाब सिंध जे अवाम खे करणो सिंध जे हिननि ग़रीबनि खे करणो सिंध जे अमड़नि भेनरुनि नियाणियुनि खे करणो हिकु दफ़ो तव्हां खे इन ज़ुल्म ऐं जबर जे दीवारुनि खे किराइणो अटो आसमान ते बसर आसमान ते पटालो आसमान ते निकता आहिनि स्कूलनि में म्यूज़िक टीचर भर्ती करण ॿार म्यूज़िक पढ़ंदा मां कैसर गुजराणी जा गैरतमंद नौजवानो तव्हां को पुछण थो चाहियां छा तव्हां पंहिंजी औलाद खे स्कूलनि में म्यूज़िक पढ़ाइण चाहियो था भाई कैमराऊं घुमायो जरा वज़ीर आला ऐं वज़ीर तालीम ताईं हिननि जो फ़ैसिलो पहुचायो अबा जेका गैरतमंद पंहिंजनि ॿारनि खे स्कूलनि में म्यूज़िक नथा पढ़ाइण चाहिनि हथ खणो त मां वज़ीर आला खे ॿुधायां त तव्हांजो फ़ैसिलो छा आहे ये फैसला कैसर गुजरानी चाचा सरकारी स्कूल में निसाब हिकड़ो प्राइवेट स्कूल में निसाब बियो ऑक्सफोर्ड ऐं कैम्ब्रिज जे सिटी स्कूलन में निसाब टियों वज़ीर आला जो पुट हिक स्कूल में वडेरे जो पुट बे स्कूल में गरीब जो पुट टे स्कूल में नौकरियों ॾिनऊं मास्तरनि जूं कोटा ते पंहिंजनि वाठनि खे जियालनि खे अंगूठे छाप जिन खे अलिफ खे बे बदक बे बुक बे भित पढ़ण नथो अचे उहे ॿारनि खे स्कूल में तालीम था ॾियारनि जाहिल भर्ती कयूं सिर्फ़ इन जे करे जो असांजा वोटर आहे मां त हिकु दफ़े पंहिंजे भाउ कारखाने में जॾहिं मां बिलावल साहब जे मुक़ाबले में इलेक्शन में बीठो त खोड़ सारनि मुंहिंजे मथां ज़ोर हयो त साईं बिलावल साहब जे मुक़ाबले में विड्रॉ कयो बिलावल साहब बेनज़ीर जो पुट छो था मुक़ाबलो कयो वरी एतिरे ताईं जो 1 अरब रुपए जी मूंखे ऑफर कयो 1 अरब रुपयो था ॾी हथ खण मां जो ज़मीर जो सौदो न कंदुसि मां तव्हांजे हिन 1 अरब खे पंहिंजे जूते जी नोक ते थो रखां त पोइ मां इलेक्शन जे ॾींहंनि में तकरीर रिकॉर्ड ते हूंदी मां चयो था मां बिलावल साहब जे मुक़ाबले में हथ खणण जे लाइ तयार आहियां शर्त हिकिड़ो शर्त इहो आहे त अलिफ अखे बे बदक बे बुक बे भित ते तारो थे थेलो 52 अखर सिंधीअ जा ॿुधाए वञे मां खण मुंहिंजो जेके सिंधी पढ़ण नथी अचे ॻाल्हाइण नथी अचे उहो सिंध जो नुमाइंदो नथो थी सघे वो सिंध जे हिननि ग़रीबनि जो नुमाइंदो नथो थी सघे अंगूठे छाप भर्ती कयूं पर्चिन ते मास्टर भर्ती कयूं अॼु स्कूलनि में गॾ बदल आहिनि अॼु उस्ताद घरनि में वेही पघारूं था खाइनि अॼु उस्ताद ॿारनि खे पढ़ाए नथा सघनि बजाए इन जे जो 60 लाख ॿार सिंध में तालीम खां महरूम आहिनि तव्हां सिंध जे 60 लाख ॿारनि खे तालीम ॾियारियो बंद पियल स्कूलनि खे खोलायो लाइक ऐं अहल उस्ताद स्कूलनि में तैनात करायो
बजाई न जे जो तवा हिक निसाब तालीम मुकर्रर कयो जेको किताब वजीर आला जो पुट पढ़े जे स्कूल में एमएनए एमपीए भतार खान नवाब सरदार जो पुट पढ़े सागे स्कूल में तंगवाणी के पकोड़न खपाइण वारे जो पुट पढ़े बजाई न जे जो तवा स्कूलन में इस्लाहात कयो हलिया हो असा जे कोम जे बच्चन के म्यूजिक सिखारण जे तां जो यो फैसलो सिंध के भी कीमत कबूल कर जला तैयार ना वरी मां जो ने जी मुखालिफत कई पटरे जना उठी पिया नाम निहात कुछ सहाफी कुछ सेक्युलर कुछ लिबरल उन्हन के परेशानी रुगो हिक है सची गाला हिक परेशानी संत हे नजर खुटे थी मानू नथा कुटन मुल्ले में जादू केड़ो ओडे बिरयानी जी प्लेट भी ओट मोट जी गाड़ी जो किराओ भी नौकरी जो आसरो भी रोड जो आसरो भी ट्रांसफार्मर जो आसरो भी तब भी मानू नथा वजन ओ हेडे सुबह जो 8 बजे का लाइन लॻो तो कंधू लगी पई परेशान न मुल्ले में अन्या तबी हो मुल्लन आगाज कयो अल्लाह जे मदद सा अवाम जे ताकत सा सिंध जे वजीर आला की कुर्सी ते भी जमीयत उलमा इस्लाम जो चालो नारे तकबीर पो तहां जी परेशानी मां ॾिसंदुसि त कहिड़िया दौरा पवंदा तहां खे इंशाअल्लाह तहां खे दौरा पवंदा हाली मुल्ले जो जलसो तहां खां बर्दाश्त नाहे मुल्लो मतलब वज़ीर आला जे कुर्सी ते हूंदो पो तहां जे पेट जा वरूड़ ॾिसण वठो ऐं याद रखो तंगवाणी वारो मां बार-बार चयो ऐं लफ्ज़ दोहरायो थो वक्त करीब है जो सिंध जे वज़ीर आला हाउस ते जमीयत उलमा इस्लाम जो झंडो फड़कंदो इंशाअल्लाह एरो ड्राण है ठकाव ना है इंशाअल्लाह अल्लाह तहां के यो मंजर अखिन से दिखाई ऐं पो कंहिंखे ये दरखास्तन फिटी करण जी जरूरत न हुंदी तहां जा जी सैलाब में दर खड़काए मोहन मौलविन पर्चियूं पहुंचाए इमदाद पहुंचाया इंशाअल्लाह गुणा विझी रोडन ने रस्तन ते गरीबन जे पुटन के नौकरियों जमीयत उलमा इस्लाम वडेरे जो पुट फतार खान नवाब सरदार जो पुट डीसी एसपी थी सके थो त तंगवाणी जे गरीब जो पुट भी डीसी एसपी थी सके सिंध के यो मंजर जमीयत उलमा इस्लाम देखारी इंशाअल्लाह पेट में वरू इंतहा पसंद मुल्लो मुल्लो सिंध जो इंतहा पसंद मैं जो मां पंहिंजे पीउ जो जनाज़ो खणी भी वण जो पत्तो किरण न ॾिनो इंतहा पसंद माया दहशतगर्द तहां धाड़े लंठे हथियार ॾियण वारा तहां धाड़ेलन जी पुठ भराई करण वारा तहां धाड़ेलन जे पनाह गाहुं ॾियण वारा तव्हां सिंध जे अमन अमान खे तबाह करण वारा तहां सिंध में मुंशियात आइस हीरोइन कोकेन जो नशो खपाइण वारा तव्हां सिंध में गैर कानूनी हथियारन जी तरसील करण वारा तहां दहशतगर्द माया अज सिंध में नौजवान ॿार स्कूलन कॉलेजन यूनिवर्सिटियुनि में मर्द नौजवान त नौजवान न्याणियों भी आई से हीरोन ए कोकेन जो नशो थियूं कनि न्याणियों 16 सालन जो न्याणियों हीरोन थियूं पिया कोकेन थियूं पिया आइस जो नशो थियूं कनि कच्चे जे धाड़ेलन जे हथां पुलिस में महफूज कोन्हे डीएसपी सही थी था वजन अज सिंध जे ज़मीनुनि ते भतार खान नवाब ऐं सरदार ऐं उन्हनि जा वाठा क़ाबिज़ आहिनि अज मुंशियात जो कारोबार उरूज ते गैर कानूनी हथियारन जो कारोबार उरूज ते अज ज़मीनुनि ते कब्ज़ा उरूज ते हाणे भी मूंखे हिकिड़े दरख़्वास्त ॾिनी आहे मुंहिंजे हथ में आहे हितां जे एमपीए साहब जे सरदार कब्ज़ो कयो आहे ज़मीनुनि ते लेकिन दहशतगर्द माया इंतहा पसंद माया वाज़े तौर ते चवण थो चाहियां तव्हांजे टीवी चैनल ते रोज़ म्यूज़िक थी हले कॾहिं जमीयत उलमा इस्लाम कंहिं टीवी चैनल ते हमलो कयो आहे छा जवाब ॾियो थकजी पिया आहियो बंदि कया तकरीर ॻाल्हायो पोइ न बाबा
अब रोज टीवी ते सिंधी चैनलन ते म्यूजिक जा अलग चैनल हैं करे जमीयत उलमा इस्लाम हमलो कयो आ छा रोज गोठ ते हिकड़े चाहे जो कोप ते मां वाला कारकुन भी हिकड़े कोप चाहे जे पंज पंज फिल्मूं दा दिसन जमीयत ते कारकुनन वनी के दुकान ते के टीवी भगिया छा बुधायो बुधायो रोज शादी हालन में ढुम 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 ओ हे ये था नचन जण त बाबा को 1000 एकड़ जमीन जो मालिक शादी में मुझे नौजवान बरोचन जो नचण दिस न भेणा जा कदे असा के शादी हालत हमलो कयो छ त म्यूजिक बंद कयो बुधायो यार सिंध यूनिवर्सिटी में म्यूजिक जो अलग शोबो कायम आ ए अरसे का मौली शमसबेरी कायम आ सिंध यूनिवर्सिटी में जेको बार चाहे वनी सिंध यूनिवर्सिटी में म्यूजिक सिखे करे जमीयत उलमा इस्लाम सिंध यूनिवर्सिटी जो घेराव कयो छ इख्तियारी मर्जी थन शादी में हलाइन होटल ते हलाइन टीवी ते हलाइन मोबाइल में हलाइन पाजी मर्जी से पड़न असा त करे के को हमलो कोन कयो असा त बंदूक खणी बंदूक त परे जी गाल लठ खणी कोन बंद करायो पर जे करे तवा लाजमी तौर ते पहरे दर्जे खां 10 दर्जे ताई स्कूलन में बारन के म्यूजिक पढ़ाइण चाहिदो त पो बुधो और असा जाहिल मर्जी भी असा जी हलंदी तवा जी जहलंदी सिंध पंजन बच्चन के नाचू बनाण नथी चाहे सिंध पंजन बच्चन के तरक्की याफ्ता दिसणी चाहे गाल ठीक है या गलत है गाल ठीक है या गलत है लेकिन ओ बाबा ओ बरोच जवान तमाको वडो चप्पल ते परेशान छ चप्पलियों संभाले रखो घणन के हाणी होनी हां हां परेशान नथी चप्पल तो गोल जी न त मां पांजो बूट लाए रे छा ख्याल है ओ सोटर अलाए मामो जिन्न ककिन तू मुझे बरसा वेई करे मासा दुखे हैं अब इन सपनी गालिन जो खुलासो हिक्का जेक्यो मां गुफ्तगू करे बियो हां सपनी गालिन जो हिक खुलासो वो इहो आ त सिंध के सिंध जे आवाम के सिंध जे पोढ़न नौजवानन अमड़िन भेनुन न्याणिन के फैसलो करणो पवंदो बन्नी वने घर वने मोबाइल वने पैसा वनन जेको कुछ नुकसान करणो आ हिक दफो नुकसान कंदा से लेकिन सिंध में तब्दीली आणी दासे सिंध में इनकलाब आणी दासे सिंध में हक जे आलिमन जे मथा एतमाद कंदा से ऐ जर जंग में गरीबन मिस्कीनन हौरन मजदूरन जी जमात जमीयत उलमा इस्लाम जे मथा एतमाद कंदा से छा तैयार आयो हथ नथा खड़ो बहुत थे अब जमीयत एतमाद कबो इंशाअल्लाह आलिमन ते एतमाद कबो इंशाअल्लाह ऐ जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफार्म तो दीन धरती जे दुश्मन सां जंग जोड़े करे हिन समाजड़ी सिंध के वागुन के वातन में आजाद कराए हिन सिंध के एक दफो बीहर बाबुल इस्लाम बनाए इंशाअल्लाह तैयार आयो इंशाअल्लाह तपो इत्मीनान रखो परेशान न थियो हे दुख जा है चाचा मुझी गाल तवज्जो संबुधो मां गुफ्तगू खत्म तो क्या हे मुझा आखिरी लफ्ज वन्यो न तवज्जो संबुधो परेशान न थियो हे दुखन जा दी है हे परेशानिन जा दी है हे डोलापन जा दी है हे तकलीफन जा दी है थोड़ा है इंशाअल्लाह इनकलाब जा खुशिन जा फिरावान जा दी है ईदा जड़े गरीब जे पुट जो राज हुदो मजदूर जे पुट जो राज हुदो सिंध में इनन गरीब पंजाइन भोतारन जे किचन में हट हुदा इंशाअल्लाह इन समाज जड़ी सिंध के हकीकी मानों में जमीयत उलमा इस्लाम बागुन जे वातन में आजाद कराईंदी जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना इल्ला अल बला अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा अंतस सलाम व मिनकस सलाम व इलैका यरजिउस सलाम हय्यिना रब्बना बिस सलाम व अदखिलना दारस सलाम